ख्वाब अचणु हिकु फितरी अमल आहे, पर कुझु ख्वाब घड़ी घड़ी ईंदा आहिनि। जीअं पाण खे कंहिं खाईअ में किरंदो ॾिसणु, कंहिं शइ खे वरी वरी घुरणु, या पंहिंजे कंहिं प्यारे खे वींदे ॾिसणु। अहिड़ी रीति जेकॾहिं ख्वाब वरी वरी अचनि त अक्सर अव्हांजी निंड मुतासिर थींदी आहे ऐं ओचितो घाटी निंड मां बि माण्हू छिरक भरे उथी पवंदो आहे। इहे ख्वाब आम तौर ते भवाइता नाहिनि हूंदा ऐं आम तौर ते यादि बि नाहिनि रहंदा। इन्हनि मां कुझु ख्वाब नाकारी हूंदा आहिनि ऐं इन्हनि जो असरु अव्हां ते डिघे वक़्त ताईं रहंदो आहे, जंहिं ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। हार्वर्ड मेडिकल स्कूल जे नफ़्सियात जे शोबे में लेक्चरार ऐं ख्वाबनि जे मुहक़िक़ डेड्री बैरेट जो चवणु आहे त वरी वरी ईंदड़ ख्वाब ज़िंदगीअ जे तजुर्बनि या रुगो किरदार जे मंतकी मसइलनि बाबति हूंदा आहिनि, जेके हक़ीक़ी ज़िंदगी में ॿीहर थी सघनि था। माहिरनि जो चवणु आहे त जीअं त असांजा ख्वाब आम तौर ते पंहिंजो पाण खे वरजाईंदा न आहिनि, इन लाइ रुगो हिकु ई ख्वाब खे ॿीहर या उन खां वधीक भेरा ॾिसणु हैरान करे सघे थो। इहो ख्वाब महीने या सालनि में केतिरा ई भेरा अचे सघे थो। हिते इहो ॼाणण जो तरीक़ो इहो आहे त कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे अव्हां वरी वरी साॻियो ख्वाब ॾिसी रहिया आहियो। वरी वरी ईंदड़ कुझु ख्वाबनि जो पैगाम सिधो आहे। जेकॾहिं अव्हां वरी वरी या कम ते वञण लाइ लेट थियण जो ख्वाब ॾिसंदा आहियो त अव्हां शायदि इन हवाले सां तयारी न हुजण बाबति परेशान हूंदा आहियो, पर इहो हिकु फ़र्द जो कंहिं शइ सां वास्तो बि ॿुधाए थो। तहक़ीक़ मूजिबि पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर या परेशानी में मुब्तला माण्हुनि में हिकु ई ख्वाब वरी वरी ॾिसण जो इम्कान वधीक हूंदो आहे, ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके परेशान मिज़ाज हूंदा आहिनि। PTSD वारनि माण्हुनि में इन्हनि जा ख्वाब एतिरा रोशन हूंदा आहिनि जो खेनि निंड मां जाॻाए छॾींदा आहिनि ऐं हिकु वक़्तु ईंदो आहे जॾहिं इहो डिघो मसइलो बणिजी वेंदो आहे, छो त इहो ख्वाब कॾहिं पूरो नाहे थी सघंदो। तहक़ीक़ मूजिबि ख्वाब निंड जी ख़राब सूरत हाल जे करे पैदा थी सघनि था। जीअं काफ़ी या चांहि पीअण वारनि खे निंड घटि अचे थी, राति जो कैफ़ीन जो वधीक इस्तेमालु, देर ताईं कमु करणु ऐं घटि निंड करणु, इहे सभु शयूं ख्वाब अचण जा कारण आहिनि। माहिरनि मूजिबि जेकॾहिं अव्हांजो ज़हन हमेशह मसरूफ़ रहंदो आहे त प्रोसेसिंग किथे न किथे ज़रूर हूंदी आहे, यानी शयूं बैकग्राउंड में हलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं इन जो असरु ख्वाबनि में ॾिसण में अचे थो।